टान म्यूनसिपल कारपोरेशन गडाफ जे चेयरमैन तारिक अज़ीज़ बलोच ऐं म्यूनसिपल कमिश्नर मलक मुश्तबा अयाज़ ईद उल अज़हा जे मौक़े ते सफ़ाई सुथराई जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ डिप्टी डायरेक्टर सैनिटेशन मोहम्मद अफ़ज़ल लग़ारी ऑफिसर मालियात इफ़्तिख़ार हुसैन दायो ऐं ॿियनि अमलदारनि सां गॾु अहम इजलास मुनक़द कयो। डिप्टी डायरेक्टर सैनिटेशन मोहम्मद अफ़ज़ल लग़ारी इजलास खे आगाह कयो त गडाफ टाउन जे सभिनी यूनियन कमेटियुनि में क़ुर्बानी जी जानवरनि जूं अलाइशूं सुज़ुकी ज़रिए बर वक़्तु खणण ऐं मुनासिब नमूने सां ठिकाणो लॻाइण लाइ जाम इंतज़ाम कया पिया वञनि। हुन ॿुधायो त डंपरनि ज़रिए अलाइशूं मुक़ररु जॻहनि ड्रेनेज पॉइंट्स ते मुंतक़िल करे दफ़न कई वेंदियूं। उन खां पोइ चूनो हारियो वेंदो ऐं जरासीम कश दवाउनि जो बाक़ाइदा स्प्रे बि कयो वेंदो। इन मौक़े ते चेयरमैन तारिक अज़ीज़ बलो चयो त ईद उल अज़हा दौरान आवाम खे साफ़ सुथरो माहौल मुहैया करणु असांजी अवलिन तरजीह में शामिल आहे। सभई अमले पंहिंजी ज़िम्मेवारियूं बहितर नमूने निभायो ऐं कंहिं बि क़िस्म जी ग़फ़लत बर्दाश्त न कई वेंदी। असां अॻुवाट क़दम खणी मुकमल कॉन्टेंजेंसी प्लान तयारु कयो आहे त जीअं अवाम खे कंहिं बि तकलीफ़ खे मुंहुं न ॾियणो पवे। हुन शहरनि खे बि अपील कई त हू ताउन कनि ऐं अलाइशूं मुक़ररु हंधनि ते रखनि त जीअं बर वक़्तु सफ़ाई मुमकिन बणाए सघिजे। म्यूनसिपल कमिश्नर मलक मुश्तबा अयाज़ हिदायत कंदे चयो त सभिनी लाॻापियल ऑफिसरनि ऐं अमले ईद जे टिनी ॾींहंनि मैदान में मौजूदु रहंदा, सफ़ाई जे अमल जी ज़ाती निगरानी कनि, शिकायतुनि जे फौरी अज़ाले लाइ हेल्पलाइन ऐं मॉनिटरिंग टीमूं सरगर्म रखियूं वञनि त जीअं हर शिकायत जे तुर्त हल कई वञे। इन मौक़े ते डायरेक्टर इंफॉर्मेशन रिज़वान साबिर ऐं PS चेयरमैन लालजान नबी पिणु मौजूदु हुआ।